एशिया कप में भारत तां ऐबरतनाक शिकस्त सां गॾु ई ग्रीन शर्ट्स जा फाइनल में पहुचण जा इम्कान बि घटिजी विया आहिनि। वनडे फॉर्मेट जे नंबर 1 टीम खे हाणे फाइनल में पहुचण लाइ ॿियनि टीमुनि जे नतीजनि जो इंतज़ार करणो पवंदो। कोलंबो में 2 ॾींहनि ताईं जारी रहंदड़ मैच भारत जी कामयाबी सां पुॼाणी ते पहुती, जंहिंखां पोइ पॉइंट टेबल जी सूरत-हाल बि दिलचस्प थी वई आहे। हिन वक़्तु एशिया कप जे सुपर 4 मरहले में हिकु मैच खेॾण खां पोइ दिफ़ाई चैंपियन भारत ऐं श्रीलंका जूं 2-2 पॉइंटूं आहिनि, जॾहिं त 2 मैचूं खेॾंदड़ पाकिस्तान टीम जूं भी 2-2 पॉइंट्स आहिनि। नेट रन रेट जे लिहाज खां भारत टॉप ते मौजूद आहे। भारत 4.56 जे नेट रन रेट जे बुनियाद ते पॉइंट्स टेबल ते पहिरीं पोजीशन माणे वरिती आहे। श्रीलंका वटि बि हिन वक़्तु 2 मौक़ा आहिनि। श्रीलंका जो अॼु भारत सां मुक़ाबलो शेड्यूल आहे, जंहिंखां पोइ पॉइंट टेबल जी पोजीशन वाज़े थी वेंदी। खटींदड़ टीम 4 पॉइंट्स सां टॉप पोजीशन हासिल करे वठंदी, जंहिंखां पोइ बाक़ी 2 मैचुनि में डू ऐं डाई वारी सूरत-हाल हूंदी। इवेंट जे सुपर 4 मरहले में जाइ ठाहींदड़ बांग्लादेश जी टीम पहिरियां ई 2 मैचूं हाराए इवेंट मां ॿाहिरि थी चुकी आहे। उन खां सवाइ कहिड़ी टीम जो सफ़र पहिरियां ख़तम थींदो, इन जो फ़ैसिलो 14 सेप्टेम्बर ते पाक श्रीलंका मुक़ाबले जे नतीजे खां पोइ थी वेंदो। इन मैच खां अॻु जेकॾहिं श्रीलंका भारत खे हाराए छॾियो त उन खे फाइनल में पहुचण लाइ रुॻो पाकिस्तान खे शिकस्त ॾियणी पवंदी, छो त इन जो रन रेट बहितर हूंदो। पर जेकॾहिं पाकिस्तान श्रीलंका खे वॾे मार्जिन सां हाराए छॾियो त फाइनलिस्ट टीम जो फ़ैसिलो नेट रन रेट जे बुनियाद सां थींदो। पर जेकॾहिं पाकिस्तान क्रिकेट टीम ईंदड़ मैचुनि में बहितर रांदि न खेॾी त इहा एशिया कप मां ॿाहिरि थींदड़ ॿी टीम बणिजी वेंदी, जंहिं सबबि न रुॻो रांदीगरनि जो मोराल डाउन थींदो, पर ईंदड़ आलमी कप तयारियूं पिणु मुतासिर थींदियूं।